बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां हिक देगड़ीअ में तक़रीबन 2 किलो छोला बॉयल करे हिन में लूणु मिलाए बॉयल करे रखिया आहिनि। कारो लूणु, चाट मसालो, थोरी टाटरी ऐं अजीनोमोटो यानी चाइनीज़ सॉल्ट, ही सभु मसालो मिक्स करे असां हिकु मसालो तयारु कंदासूं। हिक फ्राई पैन में थोरो तेल खणी तक़रीबन अधु कोप, पोइ उन में मुर्गी मसालो को बि हुजे, मुर्गी मसालो तक़रीबन 1.5 चमिचो तेल में विझी तड़को तयारु कंदासूं मुर्गी मसाले जो। पोइ जेके असां छोला बॉयल करे रखिया आहिनि उन्हनि में जेको असां मसालो ठाहियो हुओ, चाट मसालो, लूणु, अजीनोमोटो ऐं कारो लूणु विझी उहो मसालो हिन में मिक्स कंदासूं ऐं थोरो ज़र्दे जो रंग उहो बि विझंदासूं ऐं आख़िर में जेको मुर्गी मसाले जो तड़को ठाहियो आहे उहो तेल जो तड़को हिन जे मथां लॻाए छोलनि खे मिक्स कंदासूं। तयारु आहिनि असांजा मुर्गी छोला। सिंध जे हर बाज़ार में, हर घिटीअ में तक़रीबन मुर्गी छोला विकामंदा आहिनि। ही मुर्गी छोला बि उन्हनि मां हिकु आहिनि, तमामु मज़ेदार ऐं टेस्टी ऐं हल्का फुल्का वणंदड़।